नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नओं देरो खां ख़बर ॾींदा हलूं त नओं देरो भरिसां ॻोठ चांडियो पीताफी में ताज़ो ईरान खां वापसि ॻोठ पहुतल औरत आसिया ज़ाल गुलाम नबी पीताफी खे ज़ुकाम हुअण सबबि कोरोना वायरस जो शक ज़ाहिर कयो पियो वञे, जंहिंखे सिहत खाते टीमूं पहुची चांडका अस्पताल जे आइसोलेशन वार्ड में मुंतक़िल कयो वियो, जंहिं जूं कोरोना वायरस जूं टेस्टूं कराइण बाद ब्लड सैंपल वरिता विया आहिनि। इन ॾस में मुख़्तियारकार रतो देरो अब्दुल गनी पीताफी जो चवणु आहे त ईरान खां ॾे पहुचण बाद ॻोठ चांडियो पीताफी पहुतल 12 ॼणनि जी जीअं इतला मिलियो त असां ॻोठ में आयल माण्हुनि जी तबियत चकास कराए, जंहिं दौरान औरतनि खे ज़ुकाम हुजण करे कोरोना वायरस जो शक ज़ाहिर हेठि खेसि आइसोलेशन वार्ड ॾे मुंतक़िल करायो वियो, जितां औरत बग़ैर इतला जे वापसि ॻोठ मोटी आई आहे, जंहिंखे असां ॿीहर चांडका अस्पताल जे आइसोलेशन वार्ड में मुंतक़िल कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।